नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाड़काणे में खबर ॾींदा हलूं त सङावती तकरार तां हाज़री ते आयल नौजवान मोटरसाइकिल सवार हथियारबंदन हथां क़तल। हथियारबंदन नौजवान अब्दुल जब्बार ख़ासकेली खे गोलियूं हणी क़तल करे फरार थी विया। वारसन औरतन रोई रोई बेहाल थी वियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।